हेलो जाना छा हाल आहे खुश आहीं खेरा सपा मुनि मन में जी किथे तो घुमा हाई बाबे जो एकड़ बिन में बंगलो ठहियल आहे पंहिंजो हा उते वधो घुमा अब हिम्मत कर नौकरी मत कर कमकार करे वठ हा 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 हाई मली कुर्सी ते विया वॾी बाबे ठारा या सोन लॻल अथसि हा हा छा न न इहो कुर्सी ते अलाए छा पाणी हारियल हो इन जे करे थोरो टप ॾिनमि हा ॿियो ख़ुशि आहीं न यार सद ईअं थी ॻाल्हाई वीडियो कॉल ते ॻाल्हाए न मूंसां थोरो सिक लॻिया तुंहिंजी आईफोन अथई मूं वटि आईफोन अथई तो वटि हा शुक्र आहे हा शुक्र मिड़ा ईअं कयमि छो त मूं वटि आईफोन आहे न हा तो वटि कान ॿियो ख़ैर आहे पोइ कॾहिं थी अचे असांजो बंगलो घुमण असांजो माशाअल्लाह अथई बंगलो हा अच न बंगलो सॼो घुमाईंदोमांइ माशूका सफ़ा ईअं ॾिसंदीअ न वात तुंहिंजो ईअं कंदई हा तोरा कैसा पे तो ढाड़ू हणी हा कैसा पे तो ढाड़ू हणी माण्हू सां ढाड़ू थो हणी ॾे ढाड़ू किटन बाबा हक़ीक़त पंहिंजो वॾेर काई ॿुधाईंदो न ए वट ये बंगलो आहे असांजो आहे वाकई 100 एकड़ में जेॾां तेरा रस्तो था ये बंगलो आहे न असांजो बाबा फोन ते ॻाल्हाइण 2 मिंट पोइ ॻाल्हाए ए हा जूता हाणे ॾिसी तो आहे सही बंगलो लोड़ होई कोने चार ही पासा तू बबुर जेठा रही मां खजीन जेठा रहा मोर छतरी काने मीअ खां बोर्ड में सॼो मुल्क लुड़ी वियो तोखे फोन ते माण्हू हा मूं वटि बंगलो आईफोन आहे ए वटि 30 बाबा नो कोई न करणी अथई 30 रुपए मोबाइल खणणी ॾुओ खां ॿुॾी मरा ईअं छो थो चईं हे आईफोन आहे ₹1 रुपए वारो ॿुध कटांसि काल भला ॾिसां कट बि अलाए किथां एड़ी मोबाइल खबर भी कान दी पे त कट 1 मिंट बटन कम कोन तो करे बटन कम कोन तो कई घोड़े तई माण्हू सां कहिड़ो ढाड़ू तो हाणी हा हाणे कटिजे हाणे ॻाल्हाए बाबा ए वट माण्हू सां पेरनि सां हीअं पेरनि सां पोइ बटन कम न था कनि त छा कयां हाणे मां ॿुधाई तूं मूंखे ॿुधा त माण्हू सां ढाड़ू छो थो हणी ही पंहिंजे बंगले जी तारीफ़ पूरी कई अथमि बाबा जगुन ला ठारण ला पैसा कोन माण्हुनि सां वाह असां वटि आईफोन 30 रुपए जी मोबाइल खरीदो थी कूड़ माण्हू सां घटि नलको ॿोकी किरी पिया ठाहिण लाइ पैसा कोन्हनि मां सॼो हिकिड़ो कॾहिं गाॾियो सो बि तूं चढ़े त मां परेशान चई तो असां पिराडो गाॾी आहे थुक कई कोड़े कूड़नि में ॿी ॻाल्हि ॿुध असां वटि मेंहूं आहिनि कोन लोड़ो लताड़ माण्हू मेंहूं गाए अथनि ढगियूं गाए अथनि बाबा वॾे भाई चाला तो छॾ तुंहिंजी इज़त तो करे न इहा इज़त आहे बिना पैसनि जी इज़त कहिड़ी बाबा चौपाल ई कान्हे हिकिड़ी तूं परेशान मां परेशान हीअ कुराड़ी तोरी माण्हू जी पायो आहे ॾिस छा छिगल आहे ॾिस मूं वटि सैंडल आहे कई वाह जो सैंडल आहे तो बुढ़ी मरा थारे सैंडल का मां बुढ़ी मरा खुदा कनो एड़े छटरे पुट का हे कटिंग कड़ी कराई पिराडो कटिंग पिराडो ज़ूम लगे तो जगह ही छित किरी पई आ पांची ते टारा या पांची ते टारा ये पांची आ न पो हाने हे छतरी मु जरा भली थी बीजा पूरे छतरी का नुकसान पी बेखला को पुट का अरे कोडे काने का मां काचा परेशान थियो काच पायो तो आहे कान का शे काने का छोरा मां बुढ़ी मरा तो जड़े पुट का मंडा भणा मंडा सूर तो दुखाई सूर तो दुखाई वो माने के कोने से मां मंडो आ टंग खां वो सामान जो तो दुखानी बंद करने अखियूं शर्म तो बड़ो शामरा शर्म थो अचे रात लायो वेठो शर्म कोन थो अचे शर्म थो अचे बाबा पो मां हाली हलाइंदो काडे थो वञी अम्मा ॾे माने ॾे लाइन जॾहिं वञी वञी ऑपरेशन त थी वियसि हाली हलाइंदो ठीकु वरी ॿिया केना एड़ा बूटा नहीं वरी वती नो मानना ढाड़ो एड़ा निभागा छोरन में अड़जी आसी फोन ते मन हेलो जाना मेरे पास बंगला है पहनने के लिए चौपल है मगर कांच करने के लिए कुछ भी नहीं है एड़ा कूड़ मानदा बाबा तोबा तोबा बाबा पराय मेहरबानी सा कूड़न सा न पुजो हेर को छड्डा धर को ठगा कना तब इन टक्के ला मानी ला ग्राम कोन ना मोगी काल क्लियर बुद्धि